हिन वक़्तु स्क्रीन ते अची चुका आहिनि। राजकुमार सर, अमिताभ बच्चन सर, जय झूलेलाल, सचो सतराम, सुहिणो कंवरराम। जय झूलेलाल सर, जय झूलेलाल। आवाज़ अचे थी तव्हांखे? बिल्कुल बिल्कुल सर, बिल्कुल। थैंक यू सर, थैंक यू। वेलकम आहे तव्हांजो सिंधी सूफ़ी चैनल ते। थैंक यू सो मच सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां 5 मिंट असांजे लाइ टाइम कढियो आहे, न त तव्हां न महिरबानी छा दादा, महिरबानी जी काई ॻाल्हि कान्हे। असां सिंधी आहियूं, सिंधी पंहिंजे सिंधियुनि खे पंहिंजे सिंधियुनि खे हेल्प न कंदा त कंहिंखे कंदा दादा। असांखे जुड़णु ज़रूरी आहे, असांखे हिक ॿिए जो साथ ॾियणु ज़रूरी आहे दादा। बिल्कुल, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। असांजा व्यूअर्स जेके आहिनि तव्हां खां कुझु ॼाणणु चाहिनि था, तव्हां खां पुछणु चाहिनि था, मतिलबु तव्हां पंहिंजो इंट्रो ॾियो। हा हा जी। जय झूलेलाल बाबू। जय झूलेलाल साईं। सचो सतराम। सचो सतराम मुंहिंजे तरफ़ सां। तव्हां सां मिले ॾाढी ख़ुशी थी असांखे। मूंखे बि जाम ख़ुशी थी। एन.के. पंजवानी साहब ने मूंखे चयो हुयो त तव्हां ईंदो, पर तव्हांखे ॾिसी अने तमामु ॾाढी ख़ुशी थी असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी दादा, थैंक यू सो मच। छा आहे त इहे असांजे लाइ जाम ॾाढी ख़ुशी ॻाल्हि आहे त असां हिक ॿिए सां जुड़ूं था। ऐं इहो त सिंध जी प्रोग्राम आहे ऐं इहो केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा वॾा जेके सिंध में आहे, हाणे असां हिते बॉम्बे में अची विया आहियूं त वापसि असां सिंध में था हलूं, उहो बि तव्हांजे थ्रू। थैंक यू। वाह, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। दादा, असां तव्हां खां कुझु अमिताभ बच्चन जी स्टाइल जेका आहे, उनजो जेको मतिलबु जेको उनजो आहे लैंग्वेज आहे, उन में असां तव्हां खां ॿुधणु चाहियूं था। छा चाहींदा था चओ, मूंखे ॿुधायो। जेको तव्हां ॿुधायो। कुछ डायलॉग थे? बिल्कुल बिल्कुल, जेको अचे, जेको मन में आए चओ। दादा एक डायलॉग है दीवार फिल्म जो। जी। तव्हांखे त ख़बर है, डायलॉग जाम फेमस डायलॉग है, जेको बच्चन साहब मंदिर में तो वने भगवान भोलेनाथ जे सामू हुनजे मां जे ठीक थियण जो दुआ तो हुजे। यो डायलॉग मां ठायो है सिंधी में। मां कोशिश कयां तो त एकदम ठीक सां थिए। जेकॾहिं कुछ गलती थी तो प्लीज मुझे माफ कजो। छाकाणि अॼु मूंखे कल ख़बर पियो प्रोग्राम लाइ, अॼु मां पाण बि मां शो में बिज़ी आहियां। हाणे त लॻभॻि शो ख़त्म थी वियो असांजो, त लकीली मूंखे टाइम मिलियो। मां चयुमि ठीकु आहे, मूंखे फटाफट मौक़ो मिलियो तव्हां सां गॾु जुड़ण लाइ। त इहो जेको डायलॉग आहे, अज ख़ुशि त तव्हां जाम हूंदा, ॾिसो अॼु ताईं तव्हांजे मंदिर जो डाकुन कोन चढ़ियो, जंहिं अॼु ताईं तुंहिंजे साम्हूं मथो न झुकियो, जंहिं अॼु ताईं तुंहिंजे साम्हूं हथ न जोड़ियो, उहो अॼु तव्हांजे साम्हूं हथ फैलाए बीठो आहे। जाम ख़ुशि हूंदे तूं, जाम ख़ुशी ते अॼु मां हारिजी। पर तोखे ख़बर आहे, जंहिं वक़्तु मां हिते तव्हांजे साम्हूं बीठो आहियां, वो माता जंहिं तव्हांजे मंदिर जी चौखट जी पत्थर घिसरियो, जंहिं ज़िंदगी में तुंहिंजे मंदिर में ॾियो ॿारींदी रही, पर पाण अंदर ही अंदर जलंदी रही, वो अॼु ज़िंदगी मौत जे सर ते बीठी आहे। इहो तुंहिंजी हार आहे, इहो तुंहिंजो हार आहे। छा कसूर आहे मुंहिंजो? कर पाप, कर जुर्म कयो हुनजे। छा हुनजो जुर्म इहो आहे त मुंहिंजी माउ आहे? छा हुनजो जुर्म इहो आहे त हुन मूंखे जनम ॾिनो आहे? छा हुनजो जुर्म इहो आहे त मां हुन सां प्यार थो कयां? कहिड़े जुर्म जी सज़ा थो ॾी हुनखे? असां घर मां बेघर थी वियासीं, मुंहिंजो पीउ जीअं मरिजी वियो, मुंहिंजी माउ सुहागन हूंदी हुई बि विधवा बि ठही रही। मां तोखां कॾहिं में कोन कुझु घुरियुमि, पर अॼु मां तोखां घुरां थो।
मुझे मां जेको भी कयो आहे उनजो सज़ा मूंखे भली ॾियो, पर प्लीज महिरबानी करे मुझी मां मूंखे मोटाए ॾियो, मुझी मां मूंखे मोटाए ॾियो, मुझी मां थैंक यू। वाह दादा वाह, असांखे सफ़ा रुआए छॾियो वे एतरी 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 एक्टिंग तव्हां कंदा आहियो रियल जो मतिलबु त असां तव्हांखे ख़बर न किथे हलिया वियासीं। अरे रंग जमायो नचो डमाडम वाह चढ़ी करे झूलेलाल, सभिनि खां न्यारो आयो झूलण प्यारो, या सब जा बेड़ा पार, खुलियो हिते भाग मुंहिंजो आ खुलियो, खुलियो हिते भाग मुंहिंजो आ खुलियो, मिलियो मूंखे साथ झूलण जो मिलियो, खुलियो हिते भाग मुंहिंजो आ खुलियो, मिलियो मूंखे साथ झूलण जो मिलियो, मिलो जय धन दौलत वापार, कयो जय मूंखे बि माला माल, और दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल, और दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल, खुलियो हिते भाग मुंहिंजो आ खुलियो, मिलियो मूंखे साथ झूलण जो मिलियो। वाह क्या बात है दादा। अॼु एक्चुअली छा आहे, समय जाम घटि आहे मूं वटि, न त मां तव्हां सां पहिरीं जुड़िया ऐं पहिरियों थोरो मज़ो बि अचे हा, आइटम मूं वटि जाम आहिनि। हाणे कुझु जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां हिंदी में हिकु गानो गायां। बिल्कुलु बिल्कुलु, अॼु तव्हांजो ई मन आहे। न एक्चुअली छा सिंधी आहे त असांखे सिंधी में ॻाइणु ज़रूरी आहे। इहो जेको गानो ॻाईंदुमि इहो बि मिस्टर बच्चन जी फिल्म कई के पान बनाए वारा हुनजे। हाणे हिंदी गाना जेको आहे, ला 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 और मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला, हाँ जो है नाम वाला वही तो बदनाम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। अरे बच्चन साहब क्या कहते बताइए? ये कहते बच्चन साहब, और जिसकी बीवी छोटी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी छोटी, अरे छोटे छोटे, अरे नाटे नाटे, छोटे नाटे नाटे छोटे, छोटी नाटी छोटी नाटी, जिसकी बीवी छोटी उसका भी बड़ा नाम है। तो भैया ये छोटे को क्या करना चाहिए? आए अरे गोद में बैठा लो, बच्चे का क्या काम है, गोद में बैठा लो, बच्चे का क्या काम है, मेरे अंगने में मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। अरे जैन जी जो है थुल्ली, हाँ जैन जी जो है थुल्ली, उन जो भी वडो नालो आहे, जैन जी जो है थुल्ली 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 थुल्ली, अरे जैन जी जो है थुल्ली, उन जो भी वडो नालो आहे। बिस्तर में लेटाए छॾे, और बिस्तर में लेटाए जॾहिं गद्दे जो कहिड़ो कमु आहे, बिस्तर में लेटाए गद्दे जो कहिड़ो कमु आहे, मुंहिंजे अंगणे में तव्हांजो कहिड़ो कमु आहे। हाय भैया कमाल करते आहे। थैंक यू सर। अमिता साहब हिकिड़ो अर्ज़ आहे। सर जी सर। तव्हां चवंदा गद्दो न हुजे ईअं कीअं थींदो? गद्दो न हुजे तो भैया टका टक आवाज आएगा फिर। राजकुमार सर असां अजीत खैरपुरी हांगकांग खां वेठा आहिनि, जुड़ियल आहिनि तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। जी दादा। जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा, जय झूलेलाल साईं। जाम प्रोग्राम ॾिठा आहिनि, अॼु तव्हांजो एनके पंजाबी फेसबुक ते ॾिठो, अॼु मज़ो अची वियो। हिंदी ऐं सिंधी। थैंक यू दादा, थैंक यू। मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। दादा इहा मुंहिंजे लाइ जाम ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे
त अॼु मूंखे पंजवानी साहब तव्हां सां गॾु जुड़ायो आहे।